अस्सलामु अलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टी एन न्यूज़ ते ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल करियूं था कींजर खां। कींजर ढंढ जे रवासी माइग्रन जो बंदि थियल रोज़गार बहाल थी न सघियो। माइग्रन बुख ऐं बदहालीअ जो शिकार बणियल। कींजर ढंढ जे माइग्रन जो कठ PPMPA सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी जी शिरकत माइग्रन खे रोज़गार फ़राहम करण जो यकीन ॾियारियो। इन सिलसिले में कींजर ढंढ जे रवासी मुतासिर माइग्रन जो कट कचहरी किनारे हलाया पॉइंट ते थी गुज़रियो, जंहिंमें PPMPA सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, मल्लाह अॻवान ॾाढा आदम गंदरो, परवेज़ पातणी समेत मुतासिर माइग्रन वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते मुतासिर माइग्रन चयो त संदसि रोज़गार गुज़िरियल काफ़ी महीननि खां बंदि थियण करे संदन ॿचा लंघण कटण ते मजबूर बणियल आहिनि। संदन रोज़गार बहाल करे खेनि फ़क़ा कशीअ खां बचायो वञे। इन मौक़े ते PPMPA सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी चयो त हू कींजर ढंढ जे माइग्रन जे मसइलनि खां वाक़ुफ़ु आहे, जिन जो रोज़गार काफ़ी महीननि खां बंदि पियल आहे। हिन चयो त माइग्रन जा मसइला अवलियत जी बुनियाद ते हल कया वेंदा। रिपोर्ट मोहम्मद अली खटक, ठट्टो, कींजर।